किए मुर्दा दिलियों अल्लाह वारा जिंदा कंदा सुभान अल्लाह जो थकजी पियो हजरत मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैह दस्तगीर जे कादरी सिलसिले जे फैद के दुनिया जे कुंड कुर्श में पुजायो अल्लाह अकबर हिकड़े दी गंबट शरीफ जे बरसां खोड़ा शरीफ ते मखदूम रहंदा हजरत मोहम्मद राशिद रोज़े धनी जी उन मखदूमन वट आमद थी जुम्मे जो ॾियारो आ मखदूम अर्ज़ कयो सोना नमाज जो टाइम थी वियो आ नमाज ते हलूं भई तैयारी करे अल्लाह जे कामिल बिन जो हथ में आ नमाज ते गलीअ मां अचन पिया नमाज जे ला जरे गलीअ मां गुज़र पिया कर हिकड़ी मुअल कुकड़ पई उन मखदूम दिल में ख्याल कयो तो रोज़े धनी के करामत ॾेखारियां ॾाढा ॾाढा तो चओ मुअल कुकड़ पई मखदूम दिल में ख्याल कयो त रोज़े धनी के करामत ॾेखारियां कुकड़ जे वेझो पाता त पैर जो थुॾो आयो ओ कुकड़ ॾिसे कोन थी त असां था चऊं मुई पई आ या ठोकर लगंदी वई त उहा कुकड़ मुअल जिंदा थी वई आ मुअल कुकड़ जिंदा थी वई ये ट्रपा ॾींदी प्यारा दोस्त न गलीअ मां गुज़र करे वई वरी हजरत मोहम्मद राशिद रोज़े धनी दिल में ख्याल कयो इन मुखे इशारो ॾिनो वा मुखे करामत ॾेखारी थई अज मां भी इनके करामत ॾेखारियां तो असां तो दुनियादारी ते रीस कयूं पर अल्लाह वारनि जी रीस फैज़ जी आ ॾाढा तरण करे सुभान अल्लाह चओ अल्लाह जो कामिल वली जरे बई कामिल मस्जिद में आया मखदूम अर्ज़ कयो सोना तवा पिरीअ जा बचड़ायो मिंबर भी तवा जो आ मुसल्लो भी तवा जो आ मेहरबानी कयो खुतबो भी तवा पढ़ायो नमाज भी तवा पढ़ायो पाण फरमा तवा असां के इजाजत ॾिनी आ असां जी मर्ज़ी आ हाणे जंहिंखे ॾियूं मालिक आयो पाण गुलामन के हुक्म कयो ओ गुलामो वञो जेको ॿाहिरां को भी ताके माण्हू मिले उनके वठी अचो त अल्लाह अकबर थींदी ही त सब मुसलमान मस्जिद में ॾाढा त चओ हाणे अल्लाह अकबर ॿुधूं पासो ई टियों ॾाढा त चओ जे 5 वक्त नमाज पढ़ी नमाज फर्ज आ यो कर्ज अदा करणो मऊ फरमात यो मोमिन जो मेराज नमाज मां महबूब जे अखियुनि जो ठार ॾाढा चओ अञा ॾाढा बाहर जो आया साईं जा गुलाम बाहर आया छा ॾिसंदे हिकिड़ो वाणियो पियो छोला खपाए केरा मां वाणियो आहियां हाल असांजो मुर्शिद सॾई थो तव्हांजे मुर्शिद मुंहिंजो हिकिड़ो कमु मां वाणियो छोला खपण आयो हले थो या टंगो टाली करे खणी हलंदा सही मुखे छोला तो संभालण दियो कुंड पासे में रखे हलिया वठी आया जरे अल्लाह जे कामिल वलीअ जे साम्हूं आयो वारन का वठी पेरन ते नजर कयो पेरन का वठी वारन ते नजर थी ज़बान ते कलमा तय्यबा जारी थी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
मुसलमान थियो साईं फरमायो अबा वञो इनके गुस्ल कराए कपड़ा भी पाराए जो कपड़ा भी पाराए आया गुस्ल कराए कपड़ा पाराए आया साईं इनके ताज बदरायो पटको बदराए पाण फरमायो आ हलिया मिंबर ते भी खुतबो दे हाय 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 मुसलमान तो आलिया मिंबर ते चढ़ अल्लाह जे कामिल वली जी नजर अची हुक्म थियो खुतबे जेला अची मिंबर ते भी बीठो हासो हथ में खणी इए पियो खुतबो पढ़े जी को वडो मुफ्ती पढ़ंदो अरबी में खुतबो भी पढ़े दादा तो जाओ खुतबो पढ़े खुतबा पढ़ी पूरा कयई अल्लाह जे कामिल वली फरमाया आ मुसल्ले ते भी जुमे जी नमाज पढ़ा अल्लाह जे कामिल वली जी नजर जो कमाल मुसल्ले ते भी हुक्म फरमाया मुसल्ले ते भी करे नमाज में इए पियो तिलावत करे जी को वडो को कारी करे इए पियो कुरान पढ़े अल्लाह अकबर मुझे महबूब जा परवानो नमाज पूरी थी नमाज सलाम वराइंदा व्या हजरत मोहम्मद राशिद रोज़े धणी उन मखदूम दे निहारे खिली करे फरमायो ओ मखदूम तू मुखे करामत देखारी मुअल कुकुड़ जिंदा कयई वा तुझी मुअल कुकुड़ जेकी जिंदा थिया या वरी तुझी कुकुड़ मरी वेंदी फरमा मोहम्मद राशिद रोज़े धणी जेकी मुअल दिल जिंदा कया या कयामत तई दिल जिंदा होंदी हाथ मथे गणी तो सुभान अल्लाह चओ राड़ करे सुभान अल्लाह चओ कुर्बान वञा इया मुअल दिल मां जिंदा कई वो अदा जे दिलन के बीमारियों लगदियूं उन दिलन जे बीमारी जो इलाज आहे त अल्लाह जे कामिलन वलियन जे तन ते आहे साधा त भेज दस्तगीर जो नारो चओ इहो त हजरत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह तआला जो कमाल बुधा